अस्सलाम वालेकुम नाज़रीन, द मिरर में अव्हां खे भली कार। आऊं आहियां अव्हां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, द मिरर में अॼु को प्रोग्राम बि गुज़िरियल प्रोग्राम जो तसलसल आहे ऐं अॼु असां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में थींदड़ करप्शन जो ज़िक्र कंदासीं ऐं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त सिंध में इमारतुनि जी तामीराती कमनि जी निगरानी लाइ ठाहियल इदारे में कीअं सिस्टम जा माण्हू भत्तो वसूल करे इमारतुनि जी गैरकानूनी तामीर जी इजाज़त ॾियनि था, कीअं सिस्टम की ताकत ऐं चमक के असर से जांच इदारा भी ख़ामोशी इख्तियार करे वेठल आहिनि। अॼु के प्रोग्राम में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के गिरफ्तार कयल सीनियर बिल्डिंग इंस्पेक्टर ज़िया उर्फ काला जी इंट्रोगेशन रिपोर्ट के भी हिस्सो बणाईंदासीं ऐं ज़िया उर्फ काला जे कयल छिरकाईंदड़ इंकशाफनि ते तफ़सील सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। नाज़रीन के इहो सब कुछ ॿुधाईंदासीं त ज़िया उर्फ काला जी रिपोर्ट मूजिब कहिड़नि इलाइक़नि में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा कहिड़ा कामूरा कहिड़नि बिल्डर्स का भत्तो वसूल कनि था ऐं भत्तो न ॾियण जी सूरत में कीअं मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ते हलंदड़ कमु रोकरायो वञे थो। अॼु के प्रोग्राम में 2020 दौरान SBCA बाबति साम्हूं आयल जांच रिपोर्ट जो भी ज़िक्र कंदासीं, जंहिंमें चयो वियो हो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे DG ऐं डायरेक्टर्स जी मर्ज़ी या इजाज़त खां सवाइ को भी गैरकानूनी कमु नथो थी सघे। नाज़रीन के इहो भी ॿुधाईंदासीं त 2020 वारी रिपोर्ट ते अमल छो न थियो, उन पुठियां कहिड़ा सबब हुआ। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी करप्ट तरीन इदारो सिस्टम जांच इदारनि के ख़ामोश कराए छॾियो। निगरान हुकूमत भी गैरकानूनी अदावतूं रोकराइण में नाकाम। सिस्टम ऐं चमक जो असर एंटी करप्शन अख्तियारनि गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां कराची में गैरकानूनी अदावतुनि बाबति कार्रवाई या रिपोर्ट्स तैयार करण जो अमल ई छॾे ॾिनो। भत्ताखोरी केस में SBCA जे गिरफ्तार कयल सीनियर बिल्डिंग इंस्पेक्टर ज़िया उर्फ काला जा छिरकाईंदड़ इंकशाफ केतिरनि ई कामूरनि जा पोल पधरा थी विया। सिस्टम या सभु माण्हू वाइखा ज़िया उर्फ काला पुछा गाछा दौरान SBCA जे भत्तो वसूल कंदड़ 65 खां वधीक ऑफिसर्स जा नाला ज़ाहिर करे छॾिया। SBCA टीमूं बिल्डर्स का भत्तो वसूल कनि थियूं, जेको भत्तो नथो ॾिए उन जो प्रोजेक्ट मुकम्मल थियण नथो ॾिनो वञे। ज़िया उर्फ काला जी इंट्रोगेशन रिपोर्ट। गुलशन टाउन 1 मां आगा गालिब, फारूक हुसैन सुमरो, दानिश नारेजो, जहांगीर मंगी ऐं रियाज़ हुसैन जाखरो भत्तो वसूल कंदा आहिनि। साम्हूं आयल रिपोर्ट में इंकशाफ। गुलशन इकबाल 2 मां वकार हाशमी, राव निसार अहमद, माजिद मंगी ऐं असदुल्ला चांडियो गैरकानूनी अदावतुनि जे मद में भत्तो वसूल कनि था। जांच रिपोर्ट में छिरकाईंदड़ इंकशाफ। जांच रिपोर्ट मूजिब जमशेद टाउन 1 मां अतर रफ़ीक, रज़ा जोश, ख़ालिद सुमरो, नबी बख्श ज़रदारी, सुल्तान सुमरो ऐं एहतशामुल हक़ भत्तो वसूल कंदड़नि जी फ़हरिस्त में शामिल। स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट पुलिस ज़ियाउर रहमान उर्फ काला के प्रेडी जे इलाइक़े में बिल्डर खां 40 लाख रुपया भत्तो वसूल करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो हो। कराची में गैरकानूनी इमारतुनि जी तामीर में मुलविस हुजण ते 2020 दौरान 28 कामूरा मुअतल थिया। जांच रिपोर्ट में वाज़े निशानदेही ऐं सिफ़ारिशुनि बावजूदि उन ते अमल न थी सघियो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो DG ऐं डायरेक्टर गैरकानूनी अदावतुनि में मुलविस आहिनि। संदन मर्ज़ी खां सवाइ कुझु नथो थी सघे। 2020 में साम्हूं आयल जांच रिपोर्ट। गैरकानूनी अदावतुनि में बिल्डर माफिया, सियासी माण्हू, सीनियर ऑफिसर, सियासतदान, NGOs जा नुमाइंदा ऐं ॿिया मुलविस आहिनि। 2020 दौरान साम्हूं आयल रिपोर्ट में इंकशाफ। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में अंधेर नगरी ऐं करप्शन वारे मामले ते ॻाल्हि ॿोल लाइ असां सां स्टूडियो में मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर टाइम ॾियण जे लाइ। सगीर, जीअं त गुज़िरियल हफ़्ते बि असां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में थींदड़ करप्शन ते ॻाल्हि ॿोल कई हुई। अॼु के प्रोग्राम में बि SBCA में हलंदड़ अंधेर नगरी जे कुझु ॿियनि पासनि तां पर्दो खणंदासीं। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त SBCA में वधंदड़ करप्शन जा असल सबब कहिड़ा आहिनि? छा सिंध जे गुज़िरियल हुकूमत जी या मौजूदा निगरान हुकूमत बि हिन इदारे खे हलाईंदड़ सिस्टम ॾाढो बेवस नज़र अचे थी? वॾी महिरबानी रोशनी। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में वॾे अरसे खां जेको आहे उहो सिस्टम त जेको आहे उहो मुख़्तलिफ़ बिल्डरनि खां भत्तो वसूल कयो पियो वञे कराची में गैरकानूनी अदावतनि जी बद में। त हाणे ही निगरान हुकूमत जेका आहे उहा हिन वक़्तु क़ाइमु आहे, पर निगरान हुकूमत कराची में गैरकानूनी अदावतुनि जो ख़ात्मो आणण में बि नाकाम नज़र अचे पई। बिल्कुलु मुख़्तलिफ़ जेको आहे खातनि में ऑफिसरनि जूं तब्दीलियूं बि थियूं आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में बि जेको आहे ऑफिसरनि जूं तब्दीलियूं थियूं आहिनि, पर कराची जे उन्हनि साॻियनि इलाइक़नि में, कराची जे सेंट्रल ओभर समेत ॿियनि ज़िलनि में जेको आहे उन्हनि जे इलाइक़नि में
कराची में जेके आहिनि उहे गैर क़ानूनी अदावतूं हिन वक़्तु बि जारी आहिनि ऐं नाले मात्र जेके आहिनि उहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो अख़्तियारियूं जेके आहिनि उहे कार्रवायूं करे रहिया आहिनि ऐं जेको आहे उहो कार्रवायुनि में मसरूफ़ आहिनि पर उहो जेको सिलसिलो आहे या गैर क़ानूनी अदावतनि वारो अमल जेको आहे उहो रुकिजी न सघियो आहे। लैंड माफ़िया सां मिली करे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा जेके ऑफिसर आहिनि उहे गैर क़ानूनी अदावतनि जी सरपरस्ती में जेको आहे सभ खां अॻियां आहिनि ऐं उहो सरपरस्ती करे रहिया आहिनि ऐं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़ासि तौर ते महमूदाबाद, जमशेद 1, जमशेद 2, गुलबर्ग ऐं ॿिया इलाइक़ा केतिरा ई इलाइक़ा जेके आहिनि कराची जा उहे शामिल आहिनि। ख़ासि तौर ते सेंट्रल ज़िले में जेको आहिनि सेंट्रल ज़िलो, साउथ ऐं ओभर ज़िले में उन्हनि इलाइक़नि में जेको आहे तमामु वॾे अरसे खां कराची में गैर क़ानूनी अदावतूं जेके आहिनि उहे जारी आहिनि। माण्हुनि में उमेदु पैदा थी हुई ऐं त कराची में जेके आहिनि इहो सिस्टम बंदि थी वेंदो पर हीउ सिस्टम जेको आहे बंदि न थियो आहे, जीअं जो तीअं बरक़रार आहे। हुकूमत तब्दील थी वई आहे पर उहे साॻिया इदारा बि ख़ामोश आहिनि जिन खे कार्रवाई करणु घुरिजे या जिन जे ही मातहत ही इदारो आहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो यानी बल्दियात खातो बि जेको आहे उहो हिन वक़्तु ख़ामोश आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि जूं रिपोर्ट्स बि जेके आहिनि उहे साम्हूं अची चुकियूं आहिनि पर सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे कामरनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई नथी कई वञे। मुख़्तलिफ़ निशानदेही बि थी चुकी आहे त इहे गैर क़ानूनी तौरु भर्ती थियल आहिनि। गैर क़ानूनी अदावतनि में बि जेके आहिनि उहे मुलविस आहिनि ऐं गैर क़ानूनी तरक़ियूं बि जेके आहिनि उहे हासिलु करे चुका आहिनि पर उन जे बावजूद बि हिन इदारे में वेठल जेके बाअसर कामोरा आहिनि जेकी वॾे अरसे खां सिस्टम जो हिसो बणियल आहिनि, इन करप्ट सिस्टम जो असरु हिन वक़्तु बि बरक़रार आहे। हिन सिस्टम तहत ई हिन इदारे खे हलाए पियो वञे। करप्ट तरीन ही इदारो बणिजी चुको आहे। इन जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी कामरनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई नथी कई वञे ऐं ही निगरान हुकूमत ख़ासि तौर ते सिंध जो वॾो वज़ीर हुजे, निगरान वॾो वज़ीर, चीफ सेक्रेटरी या बल्दियात खाते जो सेक्रेटरी या DG SPCA उन्हनि खे घुरिजे त उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करणु घुरिजे पर उहे कार्रवाई उन्हनि जो ख़ात्मो आणण में जेके आहिनि उहे नाकाम विया आहिनि ऐं हिन वक़्तु बि इहो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त एंटी करप्शन हुजे या को ॿियो जांच इदारो जिन जो कम ई करप्शन जी रोकथाम हुजे तो उहे इदारा बि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में थींदड़ करप्शन ते छो ख़ामोश आहिनि? उन्हनि इदारनि जी ख़ामोशी या बेवसी जा कहिड़ा सबब थी सघनि था? ॾिसो रोशनी, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में वॾे अरसे खां जेका उहा करप्शन हली रही आहे ऐं उहे भत्तो जेके आहिनि उहे वसूल करे रहिया आहिनि पर जे सिंध में जेके जांच कंदड़ इदारा आहिनि, ख़ासि तौर ते मां सूबाई इदारनि जी ॻाल्हि कंदुसि यानी करप्शन जे ख़ात्मे लाइ एंटी करप्शन जो इदारो क़ाइमु थियल आहे। उनखां अलावा CMIT जा जेके आहिनि उहो CMIT अलॻि सां जेका उहा जांच कंदी आहे त इहे ॿ इदारा आहिनि। उनखां अलावा मुख़्तलिफ़ जेको आहे उहो बल्दियात खातो बि करप्शन जे जेका आहे उहो रोकथाम जे लाइ मुख़्तलिफ़ इंक्वायरियूं बि जेके आहिनि उन्हनि कयूं आहिनि पर हिन वक़्तु उहे इदारा जेके आहिनि उहे गुज़िरियल हुकूमत खां वठी, हिन वक़्तु न बल्कि गुज़िरियल हुकूमत खां वठी वॾे अरसे खां केतिरनि ई सालनि खां हू ख़ामोश बणियल आहिनि ऐं हू इन सिस्टम जो ॼण हिसो बणियल हुजनि। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त एंटी करप्शन खे जेका मूंखे ज़रियनि खां ॼाण मिली आहे त गुज़िरियल हुकूमत में एंटी करप्शन खे सख़्ती सां आला अख़्तियारनि मना कयो हुयो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का बि इंक्वायरी नाहे करणी, यानी उन्हनि खे छूट ॾिनी वई त कराची में गैर क़ानूनी अदावतनि जी हू इजाज़त ॾींदा रहनि ऐं उन्हनि खां भत्तो जेको आहे हू वसूल कंदा रहनि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा माण्हू ऐं ही एंटी करप्शन जो इदारो जेको आहे हू ख़ामोश बणियल रहियो। जेकी बि उन्हनि वटि इंक्वायरियूं आयूं उहे पेंडिंग रखियूं वयूं आहिनि त मूं जेके कुझु तफ़सील वठण जी कोशिशि कई आहे त उन में केतिरियूं ई इंक्वायरियूं जेके आहिनि उहे पेंडिंग पियल आहिनि जेकी हिननि खे वक़्तु सिर उन्हनि जो टाइम फ्रेम जेको आहे उनखे मुकमल करिणो हुयो पर उन्हनि इहे इंक्वायरियूं जेके आहिनि ख़ासि तौर ते जेके SPCA जे कामरनि जे ख़िलाफ़ु इंक्वायरियूं आहिनि ऐं वॾे पैमाने ते इंक्वायरियूं इलीगल कंस्ट्रक्शन जूं आहिनि पर उहे इंक्वायरियूं पेंडिंग रखियूं वयूं। ओभर ज़िले जे डिप्टी डायरेक्टर खे जेका उहो टास्क ॾिनो हुयो त कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई जेका उहा न कई वेंदी। पोइ इहो सिस्टम जेको हलंदो रहियो, एंटी करप्शन बि इन सिस्टम जो हिसो थी वियो ऐं गुज़िरियल हुकूमत खां वठी एंटी करप्शन इन जो हिसो बणियल आहे ऐं मथां खां उनखे मना थियल हुई त एंटी करप्शन वारा कंहिं बि क़िस्म जी का बि इंक्वायरी न कंदा, न ई SPCA जे ख़िलाफ़ु का FIR दाख़िल कंदा, न ओपन इंक्वायरी जी का मंज़ूरी ॾींदा, न ई का गिरफ़्तारी कंदा। तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल केतिरे अरसे खां
SPCA जे ख़िलाफ़ु एंटी करप्शन जी का बि इंक्वायरी साम्हूं न आई हूंदी, न ई उनजे ख़िलाफ़ु का कार्रवाई थी आहे। त हाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि त SPCA जेके हाणे ही 2021 जी आहे SPCA वटि, उन्हनि जे ख़िलाफ़ु हाणे इलीगल कंस्ट्रक्शन आहे जिना रोड ते। हाणे जिना रोड में MA जिना रोड ते जेकी इलीगल कंस्ट्रक्शन हले पई, उन्हनि जी 2021 खां वठी इंक्वायरी पेंडिंग पियल आहे। उनखां अलावा जेके SPCA में ख़ासि तौर ते मोहम्मद रकीब डिप्टी डायरेक्टर आहे SPCA, ही ईस्ट ज़ोन में हलंदड़ आहे। 31 मार्च 2023 खां इहा बि पेंडिंग पियल आहे। ईअं ई जेके उहे मुख़्तलिफ़ इंक्वायरियूं जेके उहे SPCA जे ख़िलाफ़ु जेके बि हाणे SPCA नॉर्थ नाज़िमाबाद ऐं नाज़िमाबाद टाउन, उन में जेके इलीगल कंस्ट्रक्शन जेका थिए पई, उते जेकी गैर क़ानूनी अदावतनि जा कम थियनि पिया, उन्हनि जे ख़िलाफ़ु एंटी करप्शन खे शिकायतूं ॾिनियूं वयूं लिखत में, पर उन्हनि इहा इंक्वायरी करण बदिरां 2020 खां वठी उन्हनि पेंडिंग रखी छॾी आहे। ईअं ई हिकिड़ी लिस्ट आहे, तमामु वॾी लिस्ट। उन्हनि लिस्ट में 2019, 2018, 20, 21, 22 मतिलबु चइनि 5 सालनि खां SPCA जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई जेका आहे उहा एंटी करप्शन नाहे कई। ऐं करप्शन तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल केतिरी अरसे खां एंटी करप्शन जो इदारो जेको ही क़ाइमु थियल आहे ॼण गैरफ़ाल हुजे। हाणे हिननि जूं कमेटियूं जेके आहिनि उहे क़ाइमु थियल हूंदियूं आहिनि। एंटी करप्शन कमेटी 1 जेका आहे उन जी चीफ सेक्रेटरी जी सरबराही में इजलास थींदा आहिनि। पोइ एंटी करप्शन वारा केस ठाहे करे तयारु करे उन में ओपन इंक्वायरी जी मंज़ूरी ॾिनी वेंदी आहे, या जेकी केस जेके आहिनि उहे रिकमेंडेशन जेका उन जी कई वेंदी आहे त इन ते केस दाख़िल कयो वञे, या उन्हनि खे गिरफ़्तार करण जी मंज़ूरी ॾिनी वञे। पर एंटी करप्शन जी जेका उहा SCC 1 वारो इजलास जेको आहे उहो गुज़िरियल केतिरे अरसे खां न पियो थिए। ईअं ई एंटी करप्शन कमेटी 2 जो इजलास जेको आहे उहो कमिश्नर जी सरबराही में थींदो आहे। त एंटी करप्शन कमेटी 2 जो इजलास बि ख़ासि तौर ते कराची में उहो गुज़िरियल 3 सालनि खां न थी सघियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 400 खां वधीक जेके आहिनि उहे इंक्वायरियूं पेंडिंग पियल आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एंटी करप्शन बि जेको आहे उहो उन्हनि खे सिफ़ारिशूं कंदी रही आहे त इन्हनि जे ख़िलाफ़ु जेको असांखे मंज़ूरी ॾिनी वञे, पर कमिश्नर कराची बि जेको आहे ॼण त सिस्टम जो हिसो हुजे, उन बि जेको आहे ही इदारो जेको आहे उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई करण बदिरां उन इहे समूरा केस जेके आहिनि उहे पेंडिंग रखी छॾिया। त बाक़ी एंटी करप्शन कमेटी 3 अचे थी जेका डिप्टी कमिश्नरनि जी सरबराही में थींदी आहे। त इहे जेके आहिनि उहे 3 कमेटियुनि जा जेकी सरबराह आहिनि, यानी चीफ सेक्रेटरी, कमिश्नर कराची ऐं डिप्टी कमिश्नर, एंटी करप्शन खे हथु वठी जेको आहे उहो गैरफ़ाल बणायो वियो आहे। ईअं लॻी ईअं रहियो आहे त करप्शन ही जेको एंटी करप्शन जेको ही सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में ही जेको करप्ट सिस्टम हुजे थो, या केतिरनि सालनि खां हलंदो पियो अचे, उन जा ॼण ही जेके आहिनि उन खे सपोर्टर हुजनि ऐं भाङे भाईवार हुजनि। तंहिं करे ही जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी एंटी करप्शन का बि कार्रवाई न कई। गुज़िरियल केतिरे अरसे खां उन्हनि जूं इंक्वायरियूं जेके आहिनि पेंडिंग रखी वियूं आहिनि। ऐं कमिश्नर कराची ख़ासि तौर ते उन बि 3 सालनि खां एंटी करप्शन कमेटी 2 जो इजलास न कयो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त कराची में गैर क़ानूनी अदावतुनि जो सिलसिलो अॼु न पर केतिरनि ई सालनि खां हलंदो पियो अचे। कराची जे इलाइक़नि में तव्हां ॾिठो हूंदो पार्किंग जो केॾो वॾो इशू थी वियो आहे, ऐं इंसानी जायूं बि जेके आहिनि उहे ज़ाया थियनि पियो। इन करे जेकी ज़बून हाल या जेकी ख़तमु जेके आहिनि उहे जेके इमारतूं आहिनि उन्हनि ते बि पोर्शन जी इजाज़त ॾिनी वञे थी। मुख़्तलिफ़ वाक़िया बि थी चुका आहिनि ऐं उहे इमारतूं बि जेके आहिनि उहे किरी चुकियूं आहिनि। उन जी निशानदेही बि थी त इहे इनमें सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारा जेके उहे कामोरा मुलविस आहिनि, पर उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई नथी थिए। करप्ट माफ़िया जा जेके आहिनि इहे आला अख़्तियारियूं जेके आहिनि, ख़ासि तौर ते निगरान हुकूमत खे जेको आहे उहो घुरिजे हा त इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए ऐं करप्ट कामोरनि जे ख़िलाफ़ु उन्हनि खे घर भेड़ो कयो वञे, उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वञे। पर हीउ सिस्टम जेको आहे उहो जीअं जो तीअं बरक़रार आहे। SPCA में करप्ट कामोरा अॼु बि जेके आहिनि उहे वेठा आहिनि। एंटी करप्शन खे अञा ताईं उहे जेके आहिनि डायरेक्शन जेके गुज़िरियल हुकूमत खां ॾिनल हुयूं उहे जीअं जो तीअं उहा डायरेक्शन जेके आहिनि बरक़रार आहिनि। SPCA जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई जेका आहे उहा नथी कई वञे। इन करे जेको आहे हीउ सिस्टम जेको आहे उहो वॾे अरसे खां हलंदो पियो अचे ऐं अॼु बि इहो बरक़रार आहे। निगरान हुकूमत जेका आहे कराची में गैर क़ानूनी अदावतनि जो ख़ात्मो आणण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। जी
अच्छा सकीर, कुछ अर्सो पहिरियां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के सीनियर बिल्डिंग इंस्पेक्टर ज़िया उर्फ काला की गिरफ़्तारी भी अमल में आई हुई। ज़िया उर्फ काला जी एक इंट्रोगेशन रिपोर्ट भी साम्हूं आई है। उन रिपोर्ट में कहिड़ा छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं आया आहिनि? ॾिसो, ज़िया रहमान उर्फ ज़िया काला त इन खे जेको आहे उहो कुझु अर्सो अॻु इन खे गिरफ़्तार कयो वियो हो ऐं हीअ सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो कामरो हुयो, पर इन खे भत्तो वसूल करण दौरान ई उन ते इल्ज़ाम हुयो त हुन खे गिरफ़्तार कयो वियो। हाणे हिकिड़ी इन जी जेका उहा रिपोर्ट साम्हूं आई आहे, पुलिस इन जी जांच कई आहे त उन एतिराफ़ कयो आहे ऐं उन इंकशाफ कया आहिनि मुख़्तलिफ़ पुछा गुछा दौरान, त उन में तक़रीबन 65 खां वधीक सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा अहिड़ा ऑफिसर आहिनि जेकी भत्तो वसूल कंदा आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। त उन रिपोर्ट में जेके आहिनि छिरकाईंदड़ इहे इंकशाफ साम्हूं आया आहिनि त हीअ गैर क़ानूनी अडावतनि जी इजाज़त जे लाइ हू जेके आहिनि उन्हनि इलाइक़नि मां भत्तो वसूल कंदा आहिनि। उन्हनि में जेके आहिनि ज़िया उर्फ काला जेको आहे उन इहो इंकशाफ कयो आहे त हाणे गुलशन टाउन 1 में 5 माण्हुनि जा उन नाला जेके आहिनि उहे ॿुधाया आहिनि जेकी भत्तो वसूल करे रहिया आहिनि। उन में आगा ग़ालिब हुसैन आहे, फारूक हुसैन सूमरो, दानिश अली नारेजो, जहांगीर मंगी, रियाज़ हुसैन जाखरो, इहे जेके आहिनि उहे भत्तो वसूल कंदा आहिनि। इहो इंकशाफ कयो आहे ज़िया उर्फ काला। त गुलशन टाउन 2 में बि जेके आहिनि उहे 4 माण्हुनि जा नाला ॿुधाया विया आहिनि, जिन में वकार हाशमी, राव सनाउल्ला ऐं जावेद माजिद अली मंगी, असदुल्ला। जमशेद नंबर 1 में जेको आहे जमशेद टाउन 2 में उते 6 माण्हुनि जा जेके आहिनि उन्हनि नाला खंया आहिनि। उनमें अतर रफ़ीक आहे, ख़ालिद सूमरो, सुल्तान सूमरो, एहतशामुल हक़, नबी बख्श ज़रदारी, रज़ा ख़ुश्क जेको आहे इहे इन में जमशेद टाउन 1 में जेके आहिनि इहे भत्तो वसूल करे रहिया आहिनि। ईअं ई जमशेद टाउन 2 में जेके आहिनि 3 माण्हुनि जा नाला वरिता विया आहिनि। न्याज़ अहमद लिगारी आहे, जावेद कलोड़ो, अब्दुल सलाम मंगरियो जेको आहे उहो उन में भत्तो वसूल करे रहिया आहिनि। ईअं ई ज़िया जेको आहे उर्फ काला उहे ई पुलिस जांच दौरान इहे इंकशाफ इहे बि कया आहिनि त स्कीम 33 में जेके आहिनि उन्हनि 6 माण्हुनि जा नाला जेके आहिनि उहे वरिता आहिनि जेकी भत्तो वसूल करे रहिया आहिनि। उनमें इल्ताफ़ आहे, सैयद ज़ुल्फ़कार शाह आहे, शाहिद हुसैन आहे, सैयद कामरान अली आहे, आसिफ़ शेख आहे, अदील कुरैशी। इहे जेके आहिनि गैर क़ानूनी अडावतनि जी इजाज़त ॾियण जी मद में जेको आहे उन्हनि भत्तो जेको आहे उन्हनि बिल्डरनि खां जेको आहे वसूल कयो पियो वञे। ऐं ज़िला साउथ में पाण ईंदासीं, उनमें रसूल बख्श खोड़ो आहे, इनामुद्दीन आहे, सदर 2 में शकील जमाली, रांझन चांडियो, अब्रेज़ जेको आहे उहो बलोच आहे। ज़िला सेंट्रल में उते तमामु घणो गंद आहे। उते जेको आहे कमर इम्तियाज़ जो नालो हुन खंयो आहे, मसरूर नबी आहे। ऐं नाज़िमाबाद टाउन में जेको आहे मक़सूद कुरैशी, औरंगज़ेब आहे। ऐं उनखां अलावा आसिफ़ भुट्टो, दिलीप कुमार, ज़ुबैर मुर्तज़ा, अनीस रहमान आहे, लईक भुट्टो जो हुन नालो खंयो आहे। अहिड़ी रीति जेको आहे औरंगी टाउन ज़िला सेंट्रल कमर्शियल में या कोरंगी या शाह फैसल टाउन मलीर समेत मुख़्तलिफ़ टाउननि में ज़िया रहमान उर्फ ज़िया काला उन्हनि इहे छिरकाईंदड़ जेके आहिनि उहे इंकशाफ कया आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि जा इन्हनि नाला ॿुधाया आहिनि त इहे माण्हू गैर क़ानूनी तौर ते गैर क़ानूनी अडावतनि जी उहो इजाज़त ॾियनि था ऐं हर महीने उन्हनि खां भत्तो वसूल करे रहिया आहिनि। त अहिड़ा जेको आहे तव्हां ॾिठो त कराची में हीउ सॼो सालनि खां सिस्टम हलंदो पियो अचे ऐं हिन पंहिंजी रिपोर्ट में इहो बि इंकशाफ कयो आहे त जेकी असांखे भत्तो न ॾींदा आहिनि त उनखे जेका आहिनि उहे टीमूं SPCA जूं उहे प्रोजेक्ट मुकमल करणु न आहिनि ॾींदा, यानी उन्हनि खे तंग कंदा आहिनि। त हीअ सालनि खां जेको आहे उहो सिस्टम हलंदो पियो अचे। SPCA खे इहो टारगेट ॾिनल हुजे त कराची में गैर क़ानूनी अडावतनि जी खुले आम जेका उहा इजाज़त ॾिनी वञे ऐं उन्हनि माण्हुनि खां जेको आहे उहो भत्तो वसूल कयो वञे। त कराची में तबाही जो सभ खां वॾो जेको ज़िम्मेवार इदारो उहो सभ खां पहिरीं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी आहे। उनखां पोइ मास्टर प्लान जेकी नक्शे जी जेका उहे भञकड़ी कनि था, लेआउट प्लान जेके आहिनि उहे मंज़ूर कनि था गैर क़ानूनी तौर ते। इन करे कराची राइश जे हिसाब सां दुनिया जे बदतरीन शहरनि में शुमार थी वियो आहे। वॾियूं वॾियूं इमारतूं जेके आहिनि उहे ठाहियूं वयूं आहिनि गैर क़ानूनी तौर ते। नंढनि प्लाटनि ते ख़ासि तौर ते तव्हां वेंदो दिल्ली कॉलोनी में या उनखां अलावा ॿियनि इलाइक़नि में तव्हां वेंदो, FB एरिया वेंदो, सेंट्रल ज़िले में नंढनि 40, 60, 80 गज़ वारनि उन्हनि प्लाटनि ते तव्हांखे 8 खां 10 माड़ बुलंद तरीन जेके आहिनि उहे इमारतूं मिलंदियूं। इन करे उहे कॾहिं कॾहिं वॾा जेके आहिनि उहे जानी नुक़सान बि थी रहिया आहिनि ऐं थिया बि आहिनि। पर सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी
जे कामोरनि जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का बि जेका उहा कार्रवाई नथी कई वञे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रिपोर्ट साम्हूं आयूं आहिनि, जीअं हाणे ज़िया उर्फ़ काला जेको आहे उन इंकिशाफ़ कया आहिनि त उन जे बावजूद बि जेके हिननि नाला खयां आहिनि उन मां बि केतिरा ई माण्हू जेके आहिनि हिन वक़्तु बि अहम पोस्टनि ते मौजूदु आहिनि। कुझु हिन मां जेके आहिनि उहे नाले मात्र सस्पेंड कया विया आहिनि, पर कुझु जेके आहिनि इन वक़्तु बि जेको आहे उहो मेन पोस्टनि ते आहिनि। उन्हनि साॻियनि ज़िलनि में जिते जिते ही भत्तो वसूल करण जी उन्हनि जी निशानदेही थी आहे त इन्हनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई थियण जी ज़रूरत आहे। ऐं ही रिपोर्ट जेका उहा साम्हूं आई आहे त हीउ हिकिड़ो गठ जोड़ आहे, सिस्टम जो ही बि हिसो हुयो। हाणे हिनखे गिरफ़्तार कयो वियो त हिन ॿियनि माण्हुनि जा नाला खयां आहिनि ऐं हीउ सॼो जेको आहे नज़र अचे पियो त हू कराची में भत्तो वसूली कंदा आहिनि ऐं हर ज़िले ते हर इलाइक़े में जेको आहे उन्हनि ते इहा जेका रिकवरी फिक्स थियल हुजे ऐं उन्हनि खे जेको बि बिल्डिंग इंस्पेक्टर हुजे या जेके उन्हनि जा आई डी हुजनि या डिप्टी डायरेक्टर हुजनि या डायरेक्टर हुजनि उन्हनि ते रिकवरी ॼण फिक्स थियल हुजे, तव्हांखे महीने में हेतिरी रिकवरी करणी आहे। इन करे ही कराची में गैरकानूनी अडावतनि जो सिलसिलो जेको आहे उहो रुकिजी न सघियो आहे ऐं निगरान हुकूमत में बि हीउ सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। जी अच्छा सकीर, जीअं त अवां ॿुधायो त ज़िया उर्फ़ काला जी इंट्रोगेशन रिपोर्ट मूजिब सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा कामोरा कराची जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा विरहाए बिल्डर्स खां भत्तो वसूल कनि था। उन्हनि ऑफिसर्स सां गॾु ॿियूं कहिड़ियूं धुरियूं करप्शन में भाङेवार आहिनि? छा इन रिपोर्ट में ॿियनि माण्हुनि जे धुरियुनि जा नाला बि साम्हूं आया आहिनि? ॾिसो, इनमें हिन वक़्तु जेको आहे हिननि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे ऑफिसरनि जी हुननि निशानदेही कई आहे त हू भत्तो वसूल करे रहिया आहिनि। उनखां अलावा जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त एंटी करप्शन या कुझु ॿियूं धुरियूं या जेकी कुझु जेके आहिनि बिल्डर जेके आहिनि उहे बिल्डर बि इन्हनि सां मिली भगत करे जेके आहिनि हू मथे जेका उहो पोर्शन जी इजाज़त वठनि था ऐं पोइ भत्तो जेको आहे उहो उन्हनि खे पैसा जेके आहिनि उहे ॾिना वञनि था, गैरकानूनी अडावतनि जी उन्हनि खे इजाज़त ॾिनी वञे थी। त उन में बिल्डर, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा माण्हू, एंटी करप्शन पुलिस बि इन में मुलविस हुजे थी। त हीउ हिकिड़ो सिस्टम आहे। सिस्टम तॾहिं जुड़ंदो आहे जॾहिं मुख़्तलिफ़ धुरियूं जेके आहिनि उन में इन्वॉल्व हुजनि, पोइ हिकु सिस्टम तहत जेको आहे गैर क़ानूनी कमु कयो वेंदो आहे। त इन सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में हीउ सिस्टम हले पियो। उन सिस्टम में ॿियूं बि धुरियूं जेके आहिनि उहे इन्वॉल्व आहिनि, न सिर्फ़ु रुगो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पर एंटी करप्शन ऐं बिल्डर माफ़िया ऐं कुझु ॿियूं धुरियूं जेके आहिनि उहे इन में इन्वॉल्व आहिनि। उन तहत जेको आहे कमु कयो वञे थो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो गैरकानूनी अडावतूं जॾहिं बि अदालती हुकुम अचे थो त नाले मात्र कार्रवाई कई वञे थी। जीअं तव्हां ॾिठो त नस्ला टावर जेको आहे उहो ड्राथो वियो, सभिनी जे साम्हूं आहे। नस्ला टावर ॾिस कीअं हिकिड़े अवामी भलाई वारनि प्लाटनि ते जेको आहे उहो नस्ला टावर ठही वियो। ईअं ई कराची में केतिरा ई इलाइक़नि में उहे ई अञा ताईं हज़ारनि जी तादाद में जेके आहिनि उहे प्लाट्स मौजूदु आहिनि जेकी रहाइशी हुया, उन्हनि खे कमर्शियल में तब्दील कयो वियो। त अहिड़े क़िस्म सां जेको आहे कराची खे तबाह कयो वियो आहे। उन्हनि जूं गलियूं तमामु सोढ़ियूं कयूं वियूं आहिनि। रोड रस्ता जेके आहिनि इंक्रोचमेंट जेका आहे तमामु घणी थी वई आहे। इन करे हीउ शहर जेको आहे गुंजान आबादी वारो शहर थी वियो आहे। कंक्रीट जे जंग में जेको आहे हीउ तब्दील थी वियो आहे। उन में मेन किरदारु जेको आहे उहो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो आहे ऐं उहे ई हिन शहर जी तबाही जो जेका आहे उहो ज़िम्मेवार आहिनि। कराची में गैरकानूनी अडावतूं रोकण में जेके आहिनि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारा नाकाम विया आहिनि, छाकाणि जो उहे सिस्टम जो हिसो आहिनि ऐं उहो सिस्टम तहत ई कराची में गैरकानूनी अडावतूं हलाए रहिया आहिनि। जी अच्छा सकीर, 2020 में भी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में करप्शन ऐं इमारतुनि जी गैर क़ानूनी तामीर बाबति हिकु रिपोर्ट साम्हूं आई हुई ऐं कुझु कामोरा बि मुअतल थिया हुआ। इन रिपोर्ट में कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी निशानदेही थियल हुई? ॾिसो, ही वॾे वक़्त खां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा कामोरा जेके आहिनि उहे करप्ट हुया ऐं आहिनि, छाकाणि जो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में गैर क़ानूनी तौरु भर्तियूं थियल आहिनि जंहिंजी नेब जांच करे रहियो आहे। ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बल्दियात खाते जो सेक्रेटरी उन वक़्त जो ख़ालिद हैदर शाह उन बि जेका आहे उहा निशानदेही कई। हालांकि ही सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो जेको हीउ इदारो आहे उहो बल्दियात खाते जे मातहत हुजे थो। उहो बल्दियात खाते जो हिकिड़ो सेक्रेटरी तस्दीक करे थो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में गैर क़ानूनी तौर ते भर्तियूं थियल आहिनि ऐं सिधी रीति बिना कंहिं इंटरव्यू जे, बिना कंहिं इश्तिहारनि जे, मतिलबु क़ानूनी घुर्जूं पूरियूं ई न कयूं वयूं हुयूं ऐं 188 ॼणा जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौरु भर्ती कया विया ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि खे वरी प्रमोशन बि ॾिना विया आहिनि।
पर 2020 में जॾहिं 3 मार्च 2020 में उन वक़्त जो सेक्रेटरी रोशन शेख जेको आहे करप्शन जे इल्ज़ाम में 28 कामोरनि खे हुननि मुअत्तिल कयो हुयो, जंहिंखां पोइ इन्हनि मामले जी जांच थी हुई ऐं जांच खां पोइ इन जेका उहा तस्दीक थी हुई त इहे कामोरा जेके आहिनि कराची में गैर क़ानूनी अदावतनि में मुलविस आहिनि। तंहिं करे उन्हनि खे बि उन रिपोर्ट में बि बचायो वियो त इन्हनि 8 टाउननि में हू मुक़ररु न थींदा, बाक़ी वरी ॿियनि टाउननि में यानी उन्हनि खे तबाही जी वरी ॿीहर इजाज़त ॾिनी वेंदी। पर हाणे उन्हनि इन सूरत हाल में उन्हनि कुझु जेको आहे 10 कामोरनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करिणो हुयो, बाक़ी जेके 21 कामोरा आहिनि उन्हनि खे नौकरियुनि तां बहाल कयो वियो। हाणे त मजमूई तौर ते 28 ॼणनि जे ई ख़िलाफ़ु कार्रवाई जेका उहा रोकियल आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई न थी सघी आहे। पर हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जेका 2020 में जांच रिपोर्ट में इहो इंकशाफ़ थियो हुयो, हाणे उन में इहो चयो वियो हो त जेकी मुख़्तलिफ़ टाउननि में गैर क़ानूनी अदावतूं थियनि थियूं उन में DG ऐं डायरेक्टर्स जेके आहिनि उहे गैर क़ानूनी अदावतनि में मुलविस आहिनि। इहो 2020 वारी रिपोर्ट में चयो वियो हो ऐं उन्हनि जी मर्ज़ी खां सवाइ जेका आहे का बि गैर क़ानूनी अदावत जेका उहा नथी थी सघे। उन में गैर क़ानूनी अदावतनि में ॿियनि माण्हुनि जूं बि जेके आहिनि उहे निशानियूं थियल हुयूं, जिन में बिल्डर माफ़िया, सियासी माण्हू, सीनियर ऑफिसर आहिनि, सियासतदान, NGOs ऐं ॿिया जेके माण्हू उन में शामिल आहिनि। उहे हिकिड़ा मां तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो सिस्टम आहे, उन सिस्टम में सीनियर सियासतदान बि अची वञनि था, NGO जा नुमाइंदा अची वञनि था, बिल्डर माफ़िया आहे, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो जुमो जीअं मां तव्हांखे ॿुधायो त उन ही समूरियूं जेके आहिनि उहे धुरियूं मिलाए करे हिकिड़ो सिस्टम जुड़े थो। उन सिस्टम तहत ही कराची में गैर क़ानूनी अदावतूं थियनि थियूं, उन्हनि खे हिन वक़्तु रोकण जी ज़रूरत आहे। ऐं उहा तव्हां रिपोर्ट खणंदो, ही 2 अलॻि अलॻि रिपोर्टूं आहिनि। जॾहिं 2020 में जॾहिं ही 31 कामोरनि खे मुअत्तिल कयो वियो हुयो त उन जी हिकिड़ी अलॻि रिपोर्ट साम्हूं आई हुई त हुन जा जेके आहिनि समूरा असासा ज़ाहिर कया विया हुआ, उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करण जी सिफ़ारिश बि कई वई। उन खां अलावा उन वक़्त जो जेको सेक्रेटरी बल्दियात हुयो ख़ालिद हैदर शाह, उन हिकिड़ी अलॻि सां वाटर कमीशन, सुप्रीम कोर्ट जो जेका हुकुम तहत वाटर कमीशन जुड़ी हुई। वाटर कमीशन त ख़तमु थी हुई पर हिकिड़ी रिपोर्ट में निशानदाही त थी हुई त कराची में जेके आहिनि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में गैर क़ानूनी तौर भर्तियूं थियूं आहिनि, उनमें तरक़ियूं थियल आहिनि। हिकिड़े गैर क़ानूनी कम जी निशानदेही थिए थी त मुंहिंजे ख़्याल में त सिंध जे बल्दियात खाते जे हिन वक़्त जे सेक्रेटरी खे घुरिजे त हिकिड़ी गैर क़ानूनी कमनि जी इजाज़त जेका निशानदेही थी आहे त उनखे खोले ऐं उनखे ॿुधाए त ही गैर क़ानूनी कमु थियल आहिनि, उन्हनि जी प्रॉपर नमूने सां जांच करे उन्हनि खे उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियण जी ज़रूरत आहे। ईअं ई सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे DG जी बि जेका उहा ज़िम्मेवारी ठहे थी त जेकी गैर क़ानूनी तौर ते भर्ती थियल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करणु घुरिजे। उनखां अलावा इहे जांच कंदड़ इदारनि जी बि जेका उहा ज़िम्मेवारी आहे, ख़ासि तौर ते नेब ऐं एंटी करप्शन जी, त उन्हनि जी बि जेका उहा ज़िम्मेवारी आहे त जेकी गैर क़ानूनी तौर ते भर्ती थियल आहिनि या जेकी गैर क़ानूनी नमूने सां या गैर क़ानूनी तौर ते जिन तरक़ियूं माणियूं आहिनि या गैर क़ानूनी तौर ते जेकी ज़म थियल आहिनि उन्हनि खे निकाली ॾिनी वञे नौकरियुनि तां, उन्हनि खे पंहिंजनि वापसि असुलु उहिदनि ते मोकिलियो वञे। पर ईअं न कयो वियो ऐं जांच कंदड़ इदारा जेके आहिनि उहे ख़ामोश आहिनि हिन वक़्तु। ऐं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी उहे त उन में पाण ई मुलविस आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो सिस्टम आहे। पर सिंध जे बल्दियात खाते जूं जेके आला अख़्तियारियूं, जेके बल्दियात खाते जो सेक्रेटरी हुजे या वज़ीर हुजे, उहे बि ख़ामोश आहिनि। उन्हनि खे बि सॼी सूरत हाल नज़र अचे पई त कराची में गैर क़ानूनी अदावतूं जेके आहिनि उहे जारी आहिनि। मूं जेका हाणे हिन हिकिड़ी कुझु देरि पहिरीं जेको आहे उन्हनि ख़त लिखियो आहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे DG तरफ़ां त गुलबर्ग में गैर क़ानूनी अदावतूं जारी आहिनि, उनमें प्राइवेट माफ़िया जेके आहिनि यानी 8 ॼणनि जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल करण जी हुन सिफ़ारिश कई आहे। एडिशनल IG खे हुन ख़त लिखियो आहे ऐं हुन चयो आहे त इन्हनि जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल कई वञे। इहे उहो ई हिननि सिस्टम जो हिसो आहिनि। इन्हनि जा प्राइवेट माण्हू बि जेके आहिनि उहे हायर थियल आहिनि, त इन करे माण्हुनि खे जेको आहे उहो अखियुनि में धूड़ विझणु बंदि कयो ऐं पंहिंजो ही जेको सिस्टम आहे जेको सालनि खां हलंदो पियो अचे उन सिस्टम खे जेको आहे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। तंहिंखां पोइ जेको आहे कराची में गैर क़ानूनी अदावतनि जो ख़ात्मो आणे सघिजे थो।
जी बिल्कुल। अच्छा सगीर, अवां ॿुधायो त 2020 दौरान साम्हूं आयल रिपोर्ट में इहा बि निशानदेही थियल हुई त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में को बि गैर कानूनी कम DG या डायरेक्टर्स जी मर्ज़ी खां सवाइ नथो थी सघे। एॾी वॾी निशानदेही ऐं सिफ़ारिशुनि बावजूदि इन रिपोर्ट ते अमल छो न थियो? जेके कामोरा मुअतल कया विया हुआ उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई थी या उहे हिन वक़्तु बि साॻियनि उहिदनि ते मुक़ररु थियल आहिनि? ॾिसो रोशनी, मूं तव्हांखे ॿुधायो पाण गुज़िरियल हफ़्ते बि इन साॻी सूरत हाल ते बि असां ॻाल्हायोसीं त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारा पहिरीं उन्हनि खे मुअतल कनि था, वरी उन्हनि खे बहाल करे छॾनि था। वरी हाणे 2020 में बि ईअं थियो हुयो, हाणे बि साॻियो इहो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे त सभ खां पहिरीं हाणे उन्हनि खे तक़रीबन 24 कामोरनि खे मुअतल कयो वियो आहे। उन मां हिकु ॼणे खे बहाल कयो वियो आहे, ज़रदारी साहब आहे, ऐं उन खां अलावा वरी कुझु माण्हुनि खे मुअतल कयो वियो आहे। त मुअतली, बहाली, वरी मुअतली, वरी बहाली वारो सिलसिलो जेको आहे उहो केतिरे अरसे खां जारी आहे। बाक़ी जेकी गैर क़ानूनी तौर ते भर्ती थियल आहिनि या जिन तरक़ियूं माणियूं आहिनि उहे अहम उहिदनि ते मुक़ररु आहिनि। इन करे हू सिस्टम जो हिसो आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई नथी थी सघे। जेसीं ताईं सिंध हुकूमत जूं आला अख़्तियारियूं एक्शन न वठंदियूं तेसि ताईं इहे जेकी कामोरा आहिनि, जेकी गैर क़ानूनी तौर भर्ती थियल आहिनि, उहे जीअं जो तीअं उहिदनि ते बरक़रार रहंदा। जी अच्छा सगीर, गुज़िरियल हफ़्ते बि असां कोशिशि कई हुई त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में थींदड़ करप्शन वारे मामले ते कंहिं ज़िम्मेवार सां ॻाल्हि ॿोल थी सघे ऐं उन्हनि जो को मौक़िफ़ साम्हूं अची सघे, पर कंहिं बि ज़िम्मेवार ॻाल्हाइणु पसंदि न कयो। अव्हां जी इन समूरी सूरत हाल ते ॿीहर कंहिं ज़िम्मेवार अख़्तियारनि सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? ॾिसो, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे अख़्तियारनि सां मूं जेका उहा ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई, पर उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जेका उहा न थी सघी आहे। गुज़िरियल हफ़्ते मुंहिंजी DG सां ॻाल्हि ॿोल थी हुई। उन ॿुधायो त असीं 24 कामरनि खे जेको आहे उहो मुअतल कयो हुयो, मुअतल कयो आहे ऐं कराची में गैर क़ानूनी अदावतुनि जो जेको जिते जिते सिलसिलो हले पियो उते असीं जेका आहे उहा कार्रवाई कयूं पिया। उन खां अलावा मुंहिंजी जेको आहे इन सिलसिले में जेका सिंध जे बल्दियात खाते जे सेक्रेटरी सां बि जेका उहा ॻाल्हि ॿोल थी। उन ॿुधायो त कराची में जेके गैर क़ानूनी अदावतनि जो हीउ सिलसिलो आहे उन्हनि खे रोकण जी जेका आहे असां कोशिशि करे रहिया आहियूं ऐं उनजो ख़ात्मो आणण जे हवाले सां जेके आहिनि सख़्ती सां असां हिदायतूं जेके आहिनि उहे जारी कयूं आहिनि। पर हिते सुवालु इहो पैदा थिए थो त इहे सख़्ती सां जेके हिदायतूं जारी थियनि थियूं या कार्रवायूं जारी आहिनि, उन जे बावजूदि इहे अमल रुकिजी छो न आहे सघियो? उहो इन करे जो सिस्टम जेको आहे उहो हिननि खां पावरफुल आहे, हिननि ऑफिसरनि खां, ऐं सिस्टम तहत इहे गैर क़ानूनी अदावतूं थियनि थियूं, सालनि खां हलंदियूं पियूं अचनि ऐं लॻी ईअं रहियो आहे त हीअ निगरान सेटअप सॼे में ईंदड़ हुकूमत ताईं इहो सिस्टम जेसीं ताईं बरक़रार आहे तेसि ताईं ही कराची में गैर क़ानूनी अदावतुनि जो इहो सिलसिलो जेको आहे उहो जारी रहंदो। ईअं ई पोइ ही कराची शहर जेको आहे उहो तबाही तरफ़ हलियो वेंदो। जी वॾी महिरबानी सगीर, अवां इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल लाइ टाइम ॾिनो। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।